नाज़रीन, हिंगोरजा में नौजवान पारा मुबैना तौर आपघात कयो वियो। हिंगोरजा मां ख़बर सां शेयर कयूं पिया। ग़रीबाबाद पाड़े में नौजवान मुबैना तौर आपघात करे छॾियो आहे। 22 सालनि जे सजाद सहतो पाण मथां पिस्टल जो फायर करे ज़िंदगी जो अंत आंदो आहे। तव्हांखे आगाह कयो पिया नाज़रीन, 22 सालनि जो सजाद सहतो पाण मथां पिस्टल जो फायर करे ज़िंदगी जो अंत आंदो आहे। इहा ख़बर सां शेयर कयूं पिया। हिंगोरजा में नौजवान पारां मुबैना तौर आपघात कयो वियो आहे। हिंगोरजा मां ख़बर सां शेयर कयूं पिया। नौजवान पारां मुबैना तौर आपघात कयो वियो। हिंगोरजा मां ख़बर सां शेयर कयूं पिया। ग़रीबाबाद पाड़े में नौजवान मुबैना तौर आपघात करे छॾियो आहे। हिंगोरजा मां ख़बर सां शेयर कईसीं। ग़रीबाबाद पाड़े में नौजवान मुबैना तौर आपघात कयो आहे।